पेशकश करण के ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू जी 4th एडिशनल सेशन जज जी अदालत ज़ना जो केस ॾोह साबित थियण ते जवाबदार पुलिस एहलकार के 20 साल कैदी सज़ा ऐं 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुचाई पिया त दादू जी 4th एडिशनल सेशन जज काज़ी मोहम्मद नईम सिद्दीकी जी अदालत ज़ना जो ॾोह साबित थियण ते नवंगोट थाणे जे मुक़रर पुलिस एहलकार जवाबदार के उम्र 20 साल ऐं 5 लाख रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आया वटि पहुचायूं पिया त दादू जी 4th एडिशनल सेशन जज काज़ी मोहम्मद नईम सिद्दीकी जी अदालत पुलिस एहलकार जवाबदार मथां ज़ना जो औरत सां ज़ना जो ॾोह साबित थियण ते 20 साल सज़ा ऐं 5 लाख ॾंड जो हुकुम ॿुधाया आहिनि। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर ग्यास चंद, उन खां मालूम कंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी न्याज़ आगा कजो। जी बिल्कुल दानिश, दादू जी 4th एडिशनल सेशन जज काज़ी मोहम्मद नईम सिद्दीकी जी अदालत ज़ना केस में जवाबदार पुलिस एहलकार के 20 साल की सज़ा ऐं 5 लाख ॾंड जा हुकुम ॿुधाए छॾिया आहिनि। मां ॿुधाए थो त एडिशनल सेशन जज काज़ी मोहम्मद नईम सिद्दीकी जी अदालत नारी फरज़ाना सुहाग सां ज़ना केस जी ॿुधणी कई। अॼु ॾोह साबित थियण ते पुलिस एहलकार अब्दुल अज़ीज़ पीरज़ादो के 20 साल सज़ा ऐं 5 लाख ॾंड जा हुकुम ॿुधाया आहिनि। अदालती हुकुमनि बैदि जवाबदार पुलिस एहलकार के जुडिशियल लाकअप मां सख़्त पुलिस पहिरे हेठि डिस्ट्रिक्ट जेल दादू मुंतकिल कयो वियो आहे। 1 साल अॻु मेहर तालुके जे नवंगोट में जवाबदार पुलिस एहलकार नारी सां जिनसी ज़्यादती कई हुई। जवाबदार पुलिस एहलकार मेहर जे सईदी मुसाड़ी दरगाह ते ड्यूटी कंदो हो, जिते हू मुबीना जिन कढण ऐं पढ़ाई जो अमल पिणु कंदो हो। नारी मुस्मत फरज़ाना सुहाग नौशरो फेरोज़ जे इलाइक़े ॻोठ दरबेलो जी रहवासी हुई, जितां हू दरगाह सईदी मुसाणी ते घुमण आई हुई। जवाबदार पुलिस एहलकार अब्दुल अज़ीज़ पीरज़ादो नारी खे दरगाह तां वठी वञी नवंगोट जे थाणे जी हद में ज़ना जो निशानो बणायो हो। इन जो केस जेको आहे नवंगोट थाणे ते दाख़िल कयो वियो हो। गुनाह नंबर 4/2020 में 1 साल अॻु जो ई वाक़ियो ॿुधायो पियो वञे। जी बड़ी मेहरबानी न्याज़, अवां आगा कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आई अवां ताईं पहुचाईसीं त दादू जी 4th एडिशनल सेशन जज जी अदालत नवंगोट जे पुलिस एहलकार के ज़ना जे केस में 20 साल सज़ा ऐं 5 लाख ॾंड जा हुकुम ॿुधाए छॾिया। जे बाद जवाबदार खे सख़्त पहिरे हेठि जुडिशियल लाकअप खां दादू जे डिस्ट्रिक्ट जेल मुंतकिल कयो वियो आहे।